नासिम, तुर्की ऐं शाम में ज़ल्ज़लो आयो आहे। ज़ल्ज़ले जे लोॾनि जे करे केतिरियूं इमारतूं टही पट पइजी वियूं आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू ज़ख़्मी ऐं मारिजी वञण जा बदिला मिलिया आहिनि। तुर्की ऐं शाम में 7.9 जी शिदत सां ज़ल्ज़लो आयो आहे। ज़ल्ज़ले सबबि केतिरियूं इमारतूं टही पट पइजी वियूं। शाम में 100 ऐं तुर्किया में 95 माण्हू फौत थियण जी तस्दीक थी आहे। ज़ल्ज़ले जो मर्कज़ तुर्किया जो ॾाखणो इलाइक़ो गाज़ी अंटप हो। अमेरिकी जियोलॉजिकल सर्वे जो चवणु आहे ज़ल्ज़ले जा लोॾा 1 मिंट ताईं महसूस कया विया आहिनि। अमेरिकी जियोलॉजिकल सर्वे जो चवणु आहे ज़ल्ज़ले जे करे इमारतूं टही पट पवण सबबि वधीक जानी नुक़सान जो बि ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवांखे कप्रस, यूनान, अर्दन, लबनान ऐं फ़लस्तीन में बि ज़ल्ज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। तुर्किया ऐं शाम में 7.9 जी शिदत जे ज़ल्ज़ले जा लोॾा आया आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया ज़ल्ज़ले सबबि केतिरियूं इमारतूं टही पट पइजी वियूं आहिनि।